केतरा नफिल पढ़ण खपनि इन रात ते? आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मेराज जे हवाले सां ॻाल्हि हले पई त थोरो हिन खे डिटेल मां तव्हां ॾिसो। जेको वाक़ई मेराज आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जो आगाज़ कयो जॾहिं जिब्राइल अमीन अलैहिस्सलाम हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे आसमाननि ते वठण जे लाइ आयो, बुराक वठी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद हराम में बरकात नमाज नफ़िल अदा कई। हुन खां पोइ बुराक ते सवार थी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, रस्तो असांजो सफ़र जारी हो मस्जिद अक्सा जी तरफ़। असां ॾिठो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़बर में नमाज़ पिया पढ़नि। हुते बि नमाज़ शुरू कई, हिते बि नमाज़। वाक़ई मेराज आहे नमाज़। फरमाया नमाज़ पढ़े आगाज़ कयो। रस्ते में हज़रत मूसा खे ॾिठो पंहिंजी क़बर में नमाज़ पिया पढ़नि। मस्जिद अक्सा पुॻासीं, हुते तमामु नबियनि खे नमाज़ पढ़ाई। त नमाज़ जो ही जेको आहे ज़िक्र मेराज असल में आहे ई नमाज़ में। तव्हां नफ़लनि जो ज़िक्र कयो त नफ़ल जी मुफ़स्सिरीन ऐं उलमाए कराम फरमाइनि था त नफ़ल नमाज़ पढ़ण खां अॻु में तव्हांजे लाइ फ़ज़ीलत इहा आहे त तव्हां पंहिंजी ज़िंदगी जी क़ज़ा नमाज़ूं पढ़ो। माण्हू जीअं क़ज़ा नमाज़ छॾे ॾींदो आहे महीना ॿ। हाणे असांजी जीअं उमिरि आहे 30 साल कंहिंजी उमिरि आहे, हू हिसाब करे त हुन नमाज़ूं घणियूं छॾियूं आहिनि। पोइ हुन नमाज़नि जो आगाज़ करे, जेकियूं क़ज़ा नमाज़ूं आहिनि हुननि जो आगाज़ करे छॾे त मां अॼु खां पंहिंजी हर जेकियूं बि क़ज़ा नमाज़ूं आहिनि हुननि जो आगाज़ कयां थो। त डेली जेतिरो वक़्तु मिलंदो हर नमाज़ जे गॾु ॿी नमाज़ पढ़ंदासीं। पंहिंजी क़ज़ा नमाज़ूं अदा करे नफ़लनि खां बहितर इहो आहे। नफ़लनि खां जॾहिं बि तव्हांखे वॾी राति मिले या वक़्तु मिले, तव्हां क़ज़ा नमाज़ूं अदा कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जॾहिं माण्हू आगाज़ करे वठंदो पंहिंजी क़ज़ा नमाज़नि जो त हुनजो माना हू इंतकाल थी वेंदो, फ़ौत थी वेंदो, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हुनजी क़ज़ा नमाज़नि खे मुआफ़ फरमाईंदो। हुननि आगाज़ करे छॾियो आहे। आगाज़ थियण खां पोइ हू भली दुनिया खां हलियो वियो, पर हुन आगाज़ त करे छॾियो।